जेके चवंदा हुआ असां बक़ौमी नज़रिए खे ओभर बंगाल में बोड़ियो, अॼु उहे किथे आहिनि? पाकिस्तान 40 सालनि खां वधीक अफ़गाननि जी महिमान नवाज़ी कई। असां उन्हनि खे सम्झाए रहिया आहियूं त फितना ख़ारिज सबबि पंहिंजे पाड़ेसरनि जी मुखालिफ़त न करियो। अलाह जे वेझो सभ खां वॾो ॾोह फ़साद आहे। सोशल मीडिया ज़रिए डफेड़ पखेड़ियो पियो वञे। जेके शरीयत ऐं आइन खे नथा मञनि, असां उन्हनि खे पाकिस्तानी नथा मञूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो क़ौमी उलमा कन्वेंशन खे ख़िताब। चयाईं, कंहिंखे बि हिमत नाहे जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी करे। दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे नुक़सान नथी पहुचाए सघे। फ़लस्तीन मां सबक़ मिले थो त असांखे पंहिंजी हिफ़ाज़त पाण करणी आहे। कश्मीर जी विरासत पाक हिंद जी हिकु अणमुकमल एजेंडा आहे। सिंध सरकार सिंध एजुकेशन फाउंडेशन खे 300 माइक्रो स्कूल क़ाइमु करण ऐं 3 लख ॿारनि खे स्कूल में दाख़िल करण जो हदफ़ ॾेई छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इजलास जी सदारत कंदे सेफ जे एमडी काज़ी कबीर खे हिदायत कंदे चयो आहे त तदरीसी अमल खे आसान बणाइण लाइ 600 खां वधीक औरतुनि खे सिख्या जी सहूलियत ॾिनी वञे। एमडी सेफ ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सेफ 2025-26 ताईं 1000 डिजिटल क्लासरूम्स शुरू कंदी। वॾे वज़ीर सेफ लाइ 800 मिलियन रुपए जी मंज़ूरी ॾींदे सेफ खे हर ज़िले ताईं पहुच वधाइण जी हिदायत कई। महांगाई जे पीड़ियल अवाम लाइ बुरी ख़बर। वफ़ाक़ी हुकूमत ॿीहर बिजली जे अघनि में वाधि करे छॾी। नोटिफिकेशन जारी। वफ़ाक़ी हुकूमत बिजली फी यूनिट ₹52 महांगी करे छॾी। नोटिफिकेशन मूजिबि बिजली जे अघ में वाधि जून महीने जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। वानी पीटीआई जे दौर में फ़ौजी अदालतुनि में केस हली सघनि था त हाणे छो नथा हली सघनि? अखांगे प्रोग्राम में ॻाल्हाईंदे बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त वानी पीटीआई 9 मई जो मुख्य जवाबदार आहे। मंसूबो उन ई जोड़ियो हो, पोइ उन ते फ़ौजी अदालतुनि में केस छो नथो हली सघे? सिंध जे इशरे ज़कात ऐं औक़ाफ़ खाते में माली बेज़ाब्तगियुनि जो इंकशाफ। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन पारां औक़ाफ़ खाते जो अकाउंट मुअतल करण जी हिदायत। औक़ाफ़ खाते में 4 ऑफिसर गैर क़ानूनी भर्ती थियण। 18 ऑफिसरनि समेत 23 मुलाज़िमनि खे गैर क़ानूनी तौर पघारण ऐं अलासिस जी मद में 16 मिलियन खां वधीक रक़म ख़र्च थियण वारे मामले जी जांच मुकमल करे 2 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट तलब। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन निसार अहमद खोड़ो औक़ाफ़ खाते जे सेक्रेटरी खे मामले जी जांच लाइ इंक्वायरी ऑफिसर मुक़रर करे छॾियो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शवर्जिल इनाम मेमर बीआरटी जी तामीर खे तेज़ करण जी हिदायत करे छॾी। सीनियर सूबाई वज़ीर शवर्जिल इनाम मेमर जी सदारत हेठि बीआरटी बाबति कोठायल इजलास में ख़िताब कंदे चयो त येलो लाइन मंसूबे जी डेडलाइन खे पूरो करण लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे कोशिशूं करणियूं पवंदियूं। बीआरटी सां कराची जे शहरनि लाइ रोज़ानो जे सफ़र में वधीक आसानियूं थींदियूं। असांखे इस्लामी लिबास में मुल्क दुश्मनी कंदड़नि सां विढ़णो पवंदो। जेतिरो सरकार हुकूमत आईनी इदारनि विच में अॼु आहे, पहिरियां कॾहिं न ॾिठो। मुल्की मसइलनि जे हल लाइ सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिपह सालार बि मुशावरत में शामिल आहिनि। समूरनि मामलनि ते सियासी हुकूमत ऐं असां इदारा हिकु पिच ते आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आलमिन जी कॉन्फ्रेंस के खिताब। चयाईं, मुल्क में अॼु संगीन माशी हालतूं आहिनि जिन जो ज़िक्र सिपह सालार बि कयो आहे। क़ुरान पाक जे हाफ़िज़ सिपह सालार जी जामे गुफ़्तगू असां लाइ मशले रहा आहे। इस्लामाबाद में क़ौमी उलमा कॉन्फ्रेंस, आर्मी चीफ जी बि शिरकत। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पंहिंजे चीफ कोऑर्डिनेटर नज़ीर दोगी जे लाॾाणे ते संदसि वारसनि सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त भुट्टो अज़म लाइ नज़ीर दोगी जी क़ुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। नज़ीर सां असांजो नस्लनि जो तालुक़ु आहे। संदसि जुदाई वॾो सदमो आहे। पाकिस्तान खे बांग्लादेश ठाहिण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। असां सभु पाकिस्तानी आहियूं। हिकु मख़सूस टोलो पाकिस्तान में नफ़रतूं पखेड़णु चाहे थो। हिकु जमायत जा माण्हू मुसलसल मुल्क ख़िलाफ़ बयान ॾेई रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं, पाकिस्तान जी तरक़ी संदन मिशन आहे। पाकिस्तान मुसलमाननि सां गॾु अक़लियतुनि जो बि मुल्क आहे। सदर आसिफ अली ज़रदारी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 ते सही करे छॾी। इलेक्शन एक्ट तरमीमी बिल कानून बणिजी वियो। क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां मंज़ूर थियल इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 मंज़ूरीअ लाइ गुज़िरियल ॾींहुं सदर आसिफ अली ज़रदारी ॾांहुं माणियो वियो।
इंतजामी नाहाइली ऐं करप्शन सबब सिंध जी तालीम खाते में 6340 गोसलू उस्ताद हुअण जो इंकशाफ। डीजी मॉनिटरिंग गोसलू मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करण जी समरी सेक्रेटरी तालीम खे मोकिले छॾी। समरी में इंकशाफ थियो आहे त केतिराई मुलाज़िम रिटायरमेंट बावजूद पघारूं ऐं मराहतूं हासिल करे रहिया आहिनि। सेक्रेटरी तालीम समरी सूबाई वज़ीर खे मोकिले छॾी। सिंध सरकार सदर आसिफ अली ज़रदारी का वफ़ाक़ी सरकार सां सुलहायल सिंध जे मसइलनि जे हल में मदद घुरी वरिती। सदर आसिफ अली ज़रदारी सां सिंध जे तवानाई रिथाबंदी ऐं तरक़ी वारे खाते जे वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात। सिंध में शमसी तवानाई खे अती ॾियण जे हवाले सां सिंध हुकूमत जे क़दमनि खां आगाही। वफ़ाक़ी हुकूमत बाबति सिंध जे मसइलनि जे हल में किरदार अदा करियो। नासिर हुसैन शाह आसिफ अली ज़रदारी खे दरख़्वास्त करे छॾी। सदर पारां सिंध समेत समूरनि सूबनि जे वफ़ाक़ सां लाॻापियल मसइलनि जे हल में पंहिंजो किरदार जारी रखण जो अज़म। मीरपुर माथेले जे सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस मां दहशतगर्दी जा कलम ख़ारिज करण जी सिफ़ारिश। ख़ालिद लुंड खे बेॾोही करार। जांच ऑफिसर केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म कंदे क़त्ल केस में नामज़द MNA ख़ालिद लुंड खे बेॾोही करार ॾेई छॾियो। MNA ख़ालिद लुंड जा ॿई पुट शहबाज़ ऐं नूर मोहम्मद क़त्ल में मुलविस करार। जांच ऑफिसर पंहिंजी रिपोर्ट प्रोसिक्यूटर वटि जमा कराए छॾी। ख़ालिद लुंड ख़िलाफ़ क़त्ल में मुलविस हुजण जी साबिती न मिली आहे। दहशतगर्दी कलम जांच में ख़ारिज करे छॾियो आहे। ज़ाती दुश्मनी सबबि दहशतगर्दी कलम नथो लॻे। जांच ऑफिसर सिराज लाशारी। फातिमा फड़ो क़त्ल केस जे चइनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू। जवाबदारनि ॾोह बासल खां इनकार करे छॾियो। दहशतगर्दी टोल खैरपुर जी अदालत जवाबदारनि पीर असद शाह, पीर फयाज़ शाह, बीबी हिना शाह ऐं इम्तियाज़ मीरासी ते फ़र्द जुर्म लागू। जवाबदारनि खे वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश कयो पियो। ऐं बांग्लादेश में नई बुरी हुकूमत जे हलफ़ बरदारी तक़रीब। बुरी हुकूमत जे 15 मेंबरनि हलफ़ खणी वरितो। डॉक्टर मोहम्मद यूनिस बुरी हुकूमत जे सरबराह तौरु हलफ़ खणी वरितो।